बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सब बहरान में आऊँ या तव्हांजी मेज़बान तेरी मवान नाज़रीन कि जिथे भी हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं सभु खां अॻु में त नाज़रीन अॼु ॿ ख़ुशी जा जेके ॾियारा आहिनि। पहिरियों त हिकु जुमे जो भलारो ॾींहुं तव्हांखे मुबारक हुजे। ॿियो सभु खां अॻु में 13 रजब ॾींहुं तव्हां सभिनी खे मुबारक हुजे। इन हवाले सां अॼु जैसे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान बि मौजूदु आहिनि जेके ॾियारे जे हवाले सां तीज जे हवाले सां असांखे मज़ीद जेका अवेयरनेस ऐं ॿुधाईंदा। कुझु ॻाल्हियूं जेकियूं आहिनि हमेशह असां पंहिंजे ॿारनि खे ऐं पाण खे जेको दोहिराइणी पवंदियूं आहिनि यादि करिणियूं पवंदियूं आहिनि। उन शइ ते पंहिंजो ईमान पुख़्तो करिणो पवंदो आहे त उन हवाले सां मज़ीद कचहरी थींदी। पर उन खां अॻु में आउं ॿुधाईंदी हलां त इन प्रोग्राम सां ताबन कयो आहे लू बिस्किट तव्हां सभिनी लाइ खणी आयो आहे शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था। हिकिड़े सिंपल जे तरीक़े सां लू जो को बि प्रोमो पैक वठंदा उनखे उनजे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो। उन पोर्शन खे तव्हां स्क्रैच कंदा। स्क्रैच खां पोइ ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा। उहो नंबर आउं ॿुधाईंदुमि 0316722522 ते। उन खां पोइ तव्हांखे कॉल बैक ईंदी। कॉल बैक खां पोइ तव्हां उहो ई कोड उन में एंटर करे ही लातादाद इनाम ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कंदा। ऐं उन सां गॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। टपाल मेज़बान जे ताबन सां असांजे प्रोग्राम सुबुह महिराण में ढाबो सजियल आहे जिथे अदा सजाद खे भलीकार कंदुमि। भलीकार अदा सजाद कीअं वठी कयो तव्हांखे जुमे जो बि ॾींहुं मुबारक हुजे ऐं ख़ासि तौर ही बाबरकत ॾींहुं 13 रजब जो बि ॾींहुं ऐं ॾींहुं हवाले सां बि मज़ीद जीअं आऊं चयो त तव्हां जल्दी कंदासीं। लेकिन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदुमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02212102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। अॼु जे नाज़रीन असांजे जीअं मूं चयो त ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि माशाल्लाह पाण जेके आहिनि 10 ॿोलियुनि ते उबू रखनि था। मूंखे जॾहिं उन्हनि जी ख़बर पई त हिकिड़ी बहितरीनु क्वालिटी ऐं बहितरीनु जेके आहिनि ऐं उन्हनि जो जेको करियर जो स्टार्ट आहे काफ़ी हद ताईं जेके अफ्रीका ऐं यूरोप में बि हुननि तबलीग कई आहे त ॾिसो त केतिरी नॉलेज ऐं केतिरी अवेयरनेस असांजे इस्लाम जे हवाले सां अॼु असांखे ख़बर पवंदी। त अचो त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं। मौलाना सैयद शब्बीर रज़ा ज़ैदी अल हुसैनी तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह महिराण में कीअं आहियो ठीकु आहियो। तव्हांखे जुमे जो ॾींहुं बि मुबारक हुजे। ऐं तव्हां सां गॾोगॾु हिकु मुंहिंजी ऐं मुंहिंजी प्यारी नंढड़ी सी भेण बि मौजूदु आहे। उन्हनि खे बि जेको आहे असां भलीकार कंदासीं। हाफ़िज़ा नूरा ज़हरा तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह महिराण में कीअं आहियो ठीकु आहियो। नूर ज़हरा तव्हांखे जुमे जी बि मुबारक हुजनि ऐं 13 रजब जी बि मुबारक हुजनि। मौलाना साहब 13 रजब जे हवाले में प्रोग्राम जे आगाज़ में कुझु ॿुधाईंदा। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लाइनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रजबुल मुरज्जब जो महीनो उही मुबारक महीनो आहे। रजब चवंदा आहिनि त जन्नत में हिकिड़ी खीर जी नहर आहे उनजो नालो रजब आहे। हीउ महीनो भलारो महीनो आहे। हिन महीने में केतिरियूं बरकतूं ऐं नेमतूं अलाह साईं रखियूं आहिनि। रजब शाबान रमज़ान ही 3 महीना जेके आहिनि गॾियल आहिनि ऐं इहे मोहतरम महीना सॾिबा आहिनि। ऐं इन्हनि में नबी साईं फरमायो त रजब जे महीने में माण्हू कंहिंजे अॻियां हथ न टंगे ऐं टंगे त सिर्फ़ु अलाह जे अॻियां। हिन महीने में अलाह साईं पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल फरमाए थो। इन ई महीने खे नबी साईं पंहिंजो महीनो चयो आहे त रजबुल मुरज्जब मुंहिंजो महीनो आहे। इन में अली अलैहिस्सलाम जी 13 रजब जो खाने काबा में विलादत थी आहे ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम जे खाने काबा में अचण जो जेको अलाह साईं इंतज़ाम कयो आहे उहा सॼी दुनिया ते उहो एहतमाम जेको आहे सो वाज़े आहे। हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जनाबे फातिमा बिनते असद जो मुड़ुसु हुयो। चाबी बि खाने काबा जी उन वटि हुई। चाबी सां दर खोले बि पंहिंजी घरवारी खे अंदरि मोकिले सघे पियो। पर अलाह साईं जो को इंतज़ाम अहिड़ो हुयो जो हुन काबतुल्लाह जी दीवार खे शक करे फाड़े करे उन मंझां बीबी खे अंदरि घुरायो। ऐं उन ई वक़्त में जंहिं महिल माई घर न छॾींदी आहे ऐं घर वारा बि उनखे न छॾींदा आहिनि त हू ॿाहिरि वञे। उन हालत में बीबी पाक ॿाहिरि वई आहे ऐं दीवार सां लॻाए करे पंहिंजे जिस्म खे ॿई हथ खाने काबा जी दीवार ते रखी करे बीबी पाक जेका आहे सो दुआ घुरी आहे। ऐं उहा दुआ तमामु मोतबर ऐं किताबनि जे अंदरि बि लिखियलु आहे। ऐं इन ई दुआ सां ख़बर पवे थी त इन ख़ानदान में जेको नबी साईं जो ख़ानदान आहे इन में तौहीद ऐं अलाह जे
वहदानियत ते केतिरो उन्हनि जो ईमान ऐं अक़ीदो हुयो। ॿी पाक दुआ कई त ए अलाह मां तो ते बि ईमान रखां थी, तुंहिंजे मोकिलियल नबियुनि ते बि ईमान रखां थी, ऐं जिन ही घर ठाहियो आहे उन्हनि जी नबूवत ते बि ईमान रखां थी, ऐं ऐं अलाह तूं मुंहिंजी मुश्किल खे उन बचड़े जे सदके में आसान कर जेको मुंहिंजे शिकम में आहे। खाने काबा जी दीवार फाटी पई, बीबी अंदरि वई हली। ॿाहिरि जेके माण्हू वेठा उहे घबराइजी विया त हीउ छा थियो। सामईन, अॼु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त मां महिराण चैनल ते मौला अली अलैहिस्सलाम जी विलादत जो ज़िक्र करे रहियो आहियां। क़ाबिल मुबारकबाद आहिनि महिराण चैनल जा मालिक बि ऐं कम वारा बि। त उहे माण्हू जेके खाने काबा जे ॿाहिरि वेठा हुया उन्हनि जनाब अबू तालिब खे वञी करे दर ते चयो त अबू तालिब तुंहिंजी घरवारी ईअं वई, खाने काबा जी दीवार फाट खाधो, हू अंदरि वई हली ऐं दीवार बंदि थी वई। हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम चयो कि तव्हांखे घबराइण जी ज़रूरत न आहे, मूंखे ख़बर आहे छा थियो आहे ऐं छा थियणो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त दीवार फाटंदी आहे न से त केतिरो ई बहादुर माण्हू छो न हुजे, केतिरो ई शुजा माण्हू छो न हुजे, पुठिते हटंदो आहे। बीबी जो अॻिते वधणु इन ॻाल्हि जी दलील आहे त अलाह ताला जे तरफ़ां इहो इंतिज़ाम थियल हो, इन्हनि खे ॿुधायल हो त ईअं थींदो। ऐं हिकिड़ी शइ मां इन जॻह ते रुकी करे अव्हांखे अर्ज़ु कयां त दुनिया में ॿ माण्हू आहिनि, ॿ नबी आहिनि जेके हरम ख़ुदा अलाह जे घर जा मुतवली रहिया आहिनि। हज़रत ज़करिया बैतुल मुक़दस जो रहियो आहे ऐं उन खे अलाह साईं जनाब मरियम जी परवरिश जो मौक़ो ॾिनो। हज़रत मरियम बैतुल्लाह में अंदरि रहंदी हुई, बतूल बीबी हुई ऐं उनजी मानी बि जेका आहे सा अरसों ईंदी हुई। जॾहिं बि हज़रत ज़करिया ईंदो पुछंदो अन्ना लके हाज़ा, ही किथां आई आहे मानी, चवंदी त अलाह जे तरफ़ां आई आहे। पर जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी विलादत जो ॾींहाड़ो आयो त अलाह साईं हज़रत बीबी मरियम सलाम अलाह अलैहा खे चयो त हाणे ॿाहिरि निकिर, पुट खे ॿाहिरि वञी ॼणे अचु। ऐं अली अलैहिस्सलाम जी मां सॼी उमिरि अबू तालिब अलैहिस्सलाम जे घर में रही ऐं विलादत अली अलैहिस्सलाम जे मौक़े ते अलाह सां घुराए वरितो त अची मुंहिंजे घर में अचु, अली खे मुंहिंजे घर में अची ॼण। जॾहिं मां इन ॻाल्हि ते गौर कयो त हीअ आहे छा, त जेका बीबी सुबुह खां वठी शाम ताईं सालनि जा साल बैतुल्लाह जे अंदरि रहे थी, बतूल बीबी आहे, पाक बीबी आहे, उनखे पुट जे ॼण जे महिल ॿाहिरि कढी थो छॾे अलाह साईं त वञ खजी जे हेठां। ऐं जेका मानी अर्श ताईं ईंदी उहा मानी बि बंदि थी वई। हज़रत बीबी मरियम चयो त मूंखे बुख लॻी आहे, अलाह साईं जो आवाज़ु आयो त हाणे तूं हींअर खजी खे लोड, हितां खजियूं किरंदियूं, इहे खा, पंहिंजी महिनत करे खा, अॼु तोखे मां न ॾींदुसि। जॾहिं हिन ते गौर कयुमि त ख़बर पई त अलाह तबारक व ताला अल्लामुल ग़ुयूब आहे, आलिम आहे, ॼाणींदो आहे। हुनखे इहा ख़बर हुई त ईसा खे माण्हू अलाह जो पुटु चवंदा, इन करे बीबी मरियम खे घरां कढी छॾी थी त जेकॾहिं पुटु हुजे हा त घर में ॼणे हा, ॿाहिरि न ॼणे हा। ऐं अली अलैहिस्सलाम जे बारे में अलाह खे ख़बर हुई त मुंहिंजे अली खे एतिरा मां फज़ाइल ॾिना आहिनि त माण्हू हिनखे अलाह चवंदा। इन करे काबे में घुराए करे पैदा कराईं त जेको ॼमंदो आहे उहो अलाह न हूंदो आहे। मौलाए काइनात खे ताकी दुनिया जे अक़ीदे तौहीद जी बका रहिजी वञे। बीबी 3 ॾींहं खाने काबा जे अंदरि रही। 3 ॾींहंनि खां बाद हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾिजी करे आया, दर खोलियऊं, अंदरि आया, नबी साईं पंहिंजे हथनि ते खयूं ऐं इनखे बि तमामु मोतबर तारीख़ूं लिखियो आहे त जीअं ई नबी साईं जे हथ ते आया अली साईं, उन महिल अली साईं अखियूं खोलियूं ऐं नबी साईं जो दीदार कयूं ऐं
नबी साईं पंहिंजी ज़बान अली साईं जे वात में ॾिनी, उन मञा रिस्क अली अलैहिस्सलाम जो मिलियो। ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे सो अली अलैहिस्सलाम ज़बान चूसण खां बाद कलाम करे चवे थो त या रसूल अल्लाह, चओ त तौरेत पढ़ां, ज़बूर पढ़ां, इंजील पढ़ां, क़ुरान पढ़ां। इन ते कुझु एतिराज़ थिए थो त 3 ॾींहंनि जो ॿारु ॻाल्हाए कीअं थो सघे। इन करे अलाह साईं पहिरियां क़ुरान मजीद में 3 ॿारनि जो ज़िक्र करे छॾियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम बि जॾहिं माउ जे हंज में आयो हो त बीबी पाक खे माण्हुनि चयो, तुंहिंजी माउ अहिड़ी, न तुंहिंजो पीउ अहिड़ो, न तुंहिंजो भाउ अहिड़ो, तूं करे छा थो, हीउ किथां आंदो थी ॿार? त हज़रत मरियम खे अलाह साईं चयो, चई अॼोको ॾींहुं तूं चुप रहिजां, ॻाल्हाइजां न, पाणे ई तोसां इंसाफ़ मां कंदुसि। जंहिं महिल पुछा कयूं त किथां आंदो थी ॿार, त अशारत इलैहा, बीबी मरियम जनाबे ईसा ॾांहुं इशारो कयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॻाल्हाइणु शुरू कयो। सुभान माण्हुनि चयो पिए त कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महदि सबीया, क़ुरान जी आयत आहे, कीअं हिन सां ॻाल्हायूं जेको माउ जे हंज में अञा ॿारु आहे। पर जंहिं महिल जनाब ईसा अलैहिस्सलाम ॻाल्हाइणु शुरू कयो, इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजालनी नबिया, 3 ॾींहंनि जे ईसा अलैहिस्सलाम ऐलान करे छॾियो त मां अलाह जो बानो आहियां, अलाह साईं मूंखे किताब ॾेई करे मोकिलियो आहे ऐं अलाह साईं मूंखे नबी बणाए करे मोकिलियो आहे। जेकॾहिं ईसा अलैहिस्सलाम मरियम जी हंज में ॻाल्हाए सघे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी ज़ात जंहिंजे हथ ते पत्थर कलमा पढ़नि, जेकॾहिं अली ॻाल्हाए त कहिड़ो एतिराज़ जी ॻाल्हि थी सघे सुभान थी। अल्लाह सुभान अल्लाह। अल्लामा साहब हज़रत सां कंटिन्यू कंदासीं, लेकिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे। नाज़रीन, हिन प्रोग्राम 57 के लू बिस्किट जो तव्हां सभिनि लाइ खणी शानदार क़िस्म जी ऑफर जे बि आहे शानदार कार, मोटरसाइकिल, उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ $1 करोड़। त इहे सभु इनामात मौजूदु आहिनि टक, टाइगर, गाला, ज़ीरा, बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में। त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, पंहिंजो पसंदीदा को बि लू जो पैकेट वठींदा, प्रोमो पैक, ऐं इहे इनामात हासिलु कंदा। ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो बार ऐं सिंधी मेज़बानी रासबी टपाल मेज़बान चाहे है, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां जीअं तावन कयो लू बिस्किट, जीअं ॿुधायां त लू में इहे तव्हां ला तादाद इनाम ऐं शानदार क़िस्म जी जेके आहे कार, मोटरसाइकिल, बाइक ऐं उमिरि जो टिकट ऐं उन सां गॾोगॾु बम्पर प्राइज़ $1 करोड़ हासिलु करे सघो था। सिंपल जे तरीक़े सां ॿिए तरीक़ो ॿुधाईंदमि त लू जो को बि प्रोमो पैक यानी नंढो पैक वठंदा, उनजे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो, उन पोर्शन खे तव्हां स्क्रैच कंदा, स्क्रैच खां पोइ ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा, मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी ऐं नंबर ॿुधाईंदमि 0316722555 ते। कॉल बैक खां पोइ तव्हां उहो ई कोड उन में एंटर कंदा जेको तव्हां स्क्रैच कयो ऐं इनामात हासिलु करे सघंदा। ऐं हा, इनाम निकिरण जी सूरत में इहे रैपर्स न उछलाईंदा, छो त उन्हनि में तव्हांजो कोड हूंदो, उहो तव्हांखो रैपर वापसि वठिया वेंदा। ऐं इन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे, जेकी हींअर असां सभई इंजॉय था कयूं ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो। फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो, 0212210285 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जीअं हाफ़िज़ा नूर ज़हरा असां सां गॾु मौजूदु आहे, हलूं था उन्हनि ॾे, असांखे मनक़बत पढ़ी ॿुधाईंदी। जी बिस्मिल्लाह। अली शेरे खुदा हैदर हैदर, गुरूरे किबरिया हैदर हैदर, वसीए मुस्तफ़ा हैदर हैदर, अली शेरे खुदा हैदर हैदर, गुरूरे किबरिया हैदर हैदर, वसीए मुस्तफ़ा हैदर हैदर। तेरा दरबार दुनिया में मुक़द्दर साज है मौला, मुक़द्दर साज है मौला, जिसे परवाज़ तू दे दे वही शाहबाज है मौला, वही शाहबाज है मौला, जिसे पर्दा मोहम्मद से सरे महराज जो बोला, सरे महराज जो बोला, हमें लहजे से लगता है तेरी आवाज है मौला, सफीरे किबरिया
मोहम्मद की दुआ हैदर हैदर गुरूरे किबरिया हैदर हैदर अली शेरे खुदा हैदर हैदर गुरूरे किबरिया हैदर हैदर वसीए मुस्तफ़ा हैदर हैदर तेरे आने पे खिलती है जिदारे खानाए काबा जिदारे खानाए काबा बेकदरे ज़र्फ कहते हैं तेरे आरिफ है जो मौला तेरे आरिफ है जो मौला नमाज़े पंज गाना का मज़ा अपनी जगह लेकिन मज़ा अपनी जगह लेकिन हमें तस्बीह लगता है अली के नाम का नारा कहो मिलकर जरा हैदर हैदर वसीए मुस्तफ़ा हैदर हैदर गुरूरे किबरिया हैदर हैदर अली शेरे खुदा हैदर हैदर गुरूरे किबरिया हैदर हैदर वसीए मुस्तफ़ा हैदर हैदर दिल सैर है गदाए जनाबे अमीर का दिल सैर है गदाए जनाबे अमीर का खाली कभी रहा नहीं कासा फकीर का मतलब यही है हाथ की हर एक लकीर का दामन न छुट न पाए जनाबे अमीर का अमीरे दूसरा हैदर हैदर मोहम्मद की दुआ हैदर हैदर गुरूरे किबरिया हैदर हैदर अली शेरे खुदा हैदर हैदर गुरूरे किबरिया हैदर हैदर वसीए मुस्तफ़ा हैदर हैदर सुभान अल्लाह माशाअल्लाह जज़ाकल्लाह अल्लामा साहब हज़रत अली जी तरबियत जे हवाले सां ॿुधाईंदो हज़रत अली तरबियत यकीनन तव्हां छो त हर कोई इंसानु चाहींदो आहे त असां पंहिंजे ज़र्फ़ क़ौम ऐं जी इस्लाह उन्हनि जे ॿारनि जी कीअं तरबियत कजे उन्हनि जी इस्लाह कजे त उन्हनि जी तरबियत ॿुधाईंदो उन्हनि जो बचपन कीअं कुझु कीअं कई जी तमामु हिकिड़ो सुहिणो सुवालु आहे ही काइनात में पंहिंजे बच्चनि जी तरबियत उन्हनि जा माउ पीउ कंदा आहिनि ऐं उहे पंहिंजी हैसियत मुताबिक़ कंदा आहिनि पर अली अलैहिस्सलाम जी ज़ात उहा आहे जंहिंखे अलाह साईं ॼमण जे लाइ पंहिंजो घर ॾिनो ऐं तरबियत जे लाइ पंहिंजो हबीब ॾिनई सुभान सुभान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा ज़ात आहे जेका काइनात में अव्वलीन मखलूक आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां हिकिड़ी शइ मां अर्ज़ु करे वञा जी त दुनिया में दस्तूर इहा आहे पढ़ियल लिखियल माण्हू जेके बि दुनिया जा आहिनि इन ॻाल्हि खे तस्लीम कंदा त दुनिया में पहिरियां थ्योरी पढ़ाई वेंदी आहे पोइ प्रैक्टिकल करायो वेंदो कॾहिं बि ईअं न आहे थींदो जो प्रैक्टिकल खां पोइ थ्योरी पढ़ाई वञे पहिरियां थ्योरी पोइ प्रैक्टिकल अलाह साईं पंहिंजे हबीब खे दुनिया में मोकिले करे प्रैक्टिकल पहिरियां करायो 40 सालनि खां पोइ क़ुर मजीद जी सूरत में थ्योरी ॾिनई सुभान ताकी दुनिया सम्झी वठे त 40 सालनि जी ज़िंदगी में कोई हिकिड़ो कमु बि अहिड़ो आहे जेको क़ुर मजीद जे हुकुम जे ख़िलाफ़ हुजे छो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला तमामु नबियुनि जो बि नबी ठाहियो आहे हर नबी मुंहिंजे नबी जो कलमो पढ़ियो आहे सही सही लिहाज़ा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़ेरे साया सही 24 कलाक पाण सां गॾु रखंदा हता के तारीख़ुनि में लिखियल आहे त जनाबे अबू तालिब अलैहिस्सलाम खे चवंदा चाचा मुंहिंजे भाउ जो पींघो मुंहिंजी खट जे भरिसां रख
सुभान जेकॾहिं ही रोए थो या उते थो या काई बि शइ त हिन जो माज़र पींदो सां मालूम। माज़र सां अलामा साहब तो कंटिन्यू हिकिड़ी कॉल आहे, कॉल रिसीव जी, करे जी, जी। हलो सलाम वालेकुम सलाम तहरीम कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो कीअं शाज़िया? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। भलारे ॾींहं जूं तव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं तेरहं रजब जी बि मुबारकूं हुजनि, छा चवणु चाहींदो? हा ख़ैर मुबारकूं, तव्हांखे बि मुबारकूं, तमामु ॾिसण वारनि खे महिमाननि खे रजब जूं बि मुबारकूं ख़ैर ऐं मुबारक जुमे जूं बि मुबारकूं, हज़रत अली अलैहिस्सलाम जी विलादत जूं बि मुबारकूं। जी जी शाज़िया बाक़ी सभिनि खे यकीनन सभु मुबारकूं हुजनि। अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां छा चवणु चाहींदो? अलामा साहब मौजूदु आहिनि, असां ॾींहुं हाफ़िज़ साहब मौजूदु आहिनि। हा बिल्कुलु, मूंखे त इलाही इंतज़ारु रहंदो आहे जुमे जो। जुमे ते तमामु बहितरीनु, तमामु इंफॉर्मेटिव प्रोग्राम हमेशह मौलवी साहब जिन ईंदा आहिनि, मौलाना साहब जिन ईंदा आहिनि, तमामु बहितरीनु मतिलबु ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि असांखे ऐं असांखे इलाही शिदत सां इंतज़ारु रहंदो आहे जुमे जो ऐं प्रोग्राम ॾिसण जो। माशाल्लाह अॼु बि तमामु ज़बरदस्त, तमामु सुठो प्रोग्राम पियो हले, मां ॾिसां पई। महिरबानी शाज़िया, ठीकु आहे, वॾी वॾी ऐं महिरबानी। ॿुधो, जी जी हेलो, जी 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 मां जी हा हिकिड़ो सवालु करणु जी जी चाहींदुसि बिल्कुलु मौलाना बिल्कुलु साहब खां ऐं अलामा साहब अदीअ खां जी जी फरमाइश करणु चाहींदुसि हिकिड़ी। जी 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 हा मतिलबु पहिरीं अदी खां फरमाइश करे वञा त यादि ॾियारिजांसि ऐं ज़रूरु ॿुधाए असांखे, या अली का बि अंदरि तुंहिंजो अचणु विसरे नथो, इहो जो यादि हुजे अदी खां इहो चलो ठीकु आहे, जेको चइजो। यादि हूंदो उन्हनि खे पोइ तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदी, अगरि आहे त न त पोइ ॿी का ॿियो को सुवालु अलामा साहब सां? हा अलामा साहब का इहो सुवालु आहे त हीउ ॾिसो मतिलबु इलाही सुठो पिया ॿुधाइनि, इलाही मतिलबु सुवालनि जा जवाब मतिलबु ख़ुदि पिया ॾियनि, पर मतिलबु मुंहिंजो बि हिकिड़ो ज़हन में सुवालु अची वियो त ॾिसो त हीअ जेके असांजा नबी इमाम शहीद आहिनि त उन्हनि जूं अॼुकल्ह बर्थडे मतिलबु सालगिरहूं था मल्हाइनि और केक था कटीनि, छा उहो सही आहे, दुरुस्त तरीक़ो मतिलबु इस्लामी ठीकु आहे, ठीकु आहे, इस्लामी पॉइंट ऑफ इन में व्यू सां ॿुधाइजो। पुछणु चाहियो था। ठीकु आहे शाज़िया, थैंक यू सो मच, वॾी वॾी महिरबानी। जी अलामा साहब छा चवणु? हा असुल छा आहे जो दीन इस्लाम फितरत जो दीन आहे ऐं उन जो कोई हुकुम बि फितरत जे ख़िलाफ़ न आहे ऐं दीन में उहे शयूं जाइज़ आहिनि जिन जी असांखे इजाज़त ॾिनी वई आहे या जंहिंजो असांखे ॿुधायो वियो आहे। हीअ जेके अॼुकल्ह प्रोग्राम हलनि था, म्यूज़िकल प्रोग्राम आहिनि या केक कटण जा प्रोग्राम आहिनि, इन्हनि जे मथां एतिराज़ थियनि था छो त ही बर्थडे जे हवाले सां हिकिड़ी अंग्रेज़ वारनि जी रस्म सॾिबी आहे त भई ही यूरोपनि जी रस्म आहे, असांजी इस्लामी रस्म न आहे। पर हिकिड़ी शइ मां ॿुधाए छॾियां, राग रंग डांस वग़ैरह या अहिड़े क़िस्म जो कमु त क़तन हराम आहे, उनजी त काई इजाज़त न आहे। अलबत्ता केक कटण में हिकिड़ा इस्लाम जा हुकुम आहिनि 5, वाजिब, हराम, सुन्नत, मकरूह, मुबाह। वाजिब उहा आहे जंहिंखे छॾणु गुनाह आहे, हराम उहा आहे जंहिंखे करणु गुनाह आहे, मुस्ताहब उहा आहे जंहिंखे करण में सवाबु आहे, न करण में कोई गुनाह कोन्हे, मकरूह उहो कमु आहे जंहिंजे छॾण में सवाबु आहे, न ऐं करण में को गुनाह कोन्हे, मुबाह उहो कमु आहे जंहिंजे करण में न सवाबु आहे न गुनाह आहे। अच्छा, लिहाज़ा केक वग़ैरह कटण में मां सम्झां थो कंहिं क़िस्म जो एतिराज़ न हुजणु खपे, मुबाह में छो त ही मुबाह कमु आहे, मुबाह कमु, हिन सही में कोई हराम कमु न आहे। सही हा अलबत्ता राग रंग जेको आहे सही, माना उन में इहो साण डांस वग़ैरह जी इजाज़त हा, कोन्हे इन जी असांजे इजाज़त सलब में। न आहे। चलो आलमा साहब सां कंटिन्यू कंदासीं, वरी हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं। नाज़रीन हीअ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे लू बिस्किट जेके तव्हां सभु लाइ खणी आया शानदार क़िस्म जा इनामात ऐं 1 करोड़ रुपयो हासिलु करण जो मौक़ो ऐं जल्दी कंदा, को बि पंहिंजो पसंदीदा प्रोमो पैक वठंदा, चाहे उहो टक टाइगर गाला ज़ीरा कैडी बिस्किट ऐं उन सां गॾु बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई हुजे ऐं उन सां गॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चाहे आहे, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताउन कयो आहे लू बिस्किट जेको तव्हां सभिनि लाइ खणी शानदार क़िस्म जा इनामत जी मूं तव्हांखे ॿुधायो, हुन में शानदार कार, मोटरसाइकिल, लूमबरी जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपयो जेको तव्हां सिंपल तरीक़े सां हासिलु करे सघो था। इहा जेके इनामत मौजूदु आहिनि प्रोमो पैक्स में, चाहे उहो टक टाइगर गाला ज़ीरा बिस्किट ऐं बेकरी बिस्किट बेकरी नान खटाई में। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त इनाम निकिरण जी सूरत में तव्हांखां उहो रैपर वापसि वठिया वेंदा, तंहिंजे करे उन में तव्हांजो प्रोमो कोड हूंदो, रैपर तव्हां संभाले रखंदो, पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, लू वठी अचो ऐं लातादाद इनाम करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कयो। ऐं उन सां गॾो गॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चाहे आहे। जी अलामा साहब असांजो जेको सुवाल जवाबु तव्हां ॾियो पिया तरबियत जे हवाले सां हज़रत अली सां। जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 24 ई कलाक पाण सां गॾु रखंदा ऐं जिते बि ईंदा वेंदा हुया नबी साईं पाण सां गॾु रखंदा।
त जंहिंजी तरबियत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमण खां वठी जवानी ताईं करे यकीनन उन जो असर जेको आहे सो ज़ाहिर थिए थो। इन करे अली अलैहिस्सलाम उन तरबियत जे नतीजे में पाण फरमायो त अना आबिद मिन इबाद मोहम्मद, मां मोहम्मद जे बाननि मञा हिकिड़ो बानो आहियां। पुछा कई भई बाने जी माना छा आहे? बानो त ग़ुलामी थींदी आहे। तव्हां त मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान मन अल्लमनी हरफन फ़क़त सयरनी अब्दा, जंहिं माण्हू मूंखे हिकु अखर पढ़ायो हुन मूंखे पंहिंजो ग़ुलाम बणाए छॾियो आहे। यानी उस्ताद जो एॾो मान आहे, सुभान उस्ताद जो एतिरो एतिराम आहे। बेशक ऐं नबी साईं जे इन तरबियत जे हवाले सां अली अलैहिस्सलाम जो हिकिड़ो वॾो अहम फरमान आहे। अली अलैहिस्सलाम फरमाइनि था त मां नंढपण में नबी जे पुठियां ईअं हलंदुसि जीअं ॾाची जो फर ॾाची जे पुठियां हलंदो आहे। सुभान त मां इहो जॾहिं फरमान पढ़ियो त मां सोचणु लॻुसि त ॾाची जी मिसाल छो ॾिनई, कंहिं माण्हू जी मिसाल ॾे हा। पर ज़ाहिर आहे त अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे त हाणे इन खे ॻोल्हणो पवंदो त इन में हिकमत छा आहे। सही पोइ जॾहिं हिकमत मां मालूम कई, जंहिं महिल मां हैवानात जी ज़िंदगी पढ़ी इंसाइक्लोपीडिया, त उते मूंखे इहा ॻाल्हि मिली त हर जानवर जो फर ॿार कॾहिं माउ सां गॾु हलंदो आहे, कॾहिं अॻियां हलंदो आहे, कॾहिं पुठियां हलंदो आहे। पर ॾाची उठणी उहा वाहिद हैवान आहे जंहिंजो फर माउ जे पुठियां हलंदो आहे, अॻियां हलंदो ई न आहे। सुभान त अली अलैहिस्सलाम उन हवाले सां त मां नबी जे अॻियां कॾहिं हलियो ई न आहियां, हमेशह मां पुठियां हलियो आहियां। ऐं इन तरबियत जो नतीजो इहो त अली अलैहिस्सलाम फरमाईंदा त अल्लमनी रसूलुल्लाह ज़क्कन ज़क्का, मूंखे नबी करीम ईअं इल्मु चुॻायो आहे जीअं पखी पंहिंजे ॿार खे, पंहिंजे चूज़े खे दाणो चुॻाईंदो आहे। ऐं इहो बि इन करे चयूं त पखी झंग मां जेका बि ग़िज़ा खणी ईंदो आहे पंहिंजे ॿार लाइ, उहा उहा ई ओरिजिनल ॿार खे ॾींदो आहे, हुन में का मट सट न थींदी आहे। माउ पंहिंजे ॿारनि खे खीरु पीआरींदी आहे, पर खीरु ठहंदो आहे ग़िज़ा मां, सही सही खाए थो, वरी मैदे में वञे थी, वरी हुन मञा रतु ठहे थो, रतु मञा वरी खीरु ठहे थो। ईअं 3-4 प्रोसेस करण खां बाद में खीरु ठहे थो। पर पखी जेको पंहिंजे बचे खे दाणो चुॻाईंदो आहे उहो साॻियो ई हूंदो आहे, जीअं कणिक खणी आयो ईअं ई खाराईंदो, जेका शइ बि खणी ईंदो। त नबी साईं अली साईं फरमाइनि था त मूंखे ईअं ई जीअं अलाह खां नबी खे इल्मु मिलियो, उहो साॻियो इल्मु नबी साईं सुभान मूंखे अता कयो। हुन खां बाद में फरमाइनि त अल्लमनी रसूलुल्लाह अल्फ बाब, मूंखे 1000 बाब नबी साईं तालीम कया, सुभान ऐं मां हर बाब मां 1000 दरवाज़ा खोलिया आहिनि। सुभान ऐं इहो ई सबबु आहे त अली अलैहिस्सलाम जो जेको इल्मु आहे उन ते दुनिया जेको आहे सो रिसर्च करे थी। ऐं मां 1991 में लंडन वियो हुउसि पहिरीं दफ़ा, त उते कुझु दोस्त जेके असांजा बिरादरी जा हुया उहे उते कमु कंदा हुया, उन्हनि मूंखे ॿुधायो त असांजी जेके रिसर्च लेबोरेटरीज़ आहिनि उन में क़ुरान मजीद, तफ़सीर, नहजुल बलागा, सहीफ़ अलविया, सहीफ़ सजादिया ऐं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जी किताबूं पियूं आहिनि। त मूं हुन खां पुछियो की हीअ किताबुनि जो तव्हां सां छा वञे तव्हांजी लेबोरेटरियुनि सां? त उन्हनि चयो त इन्हनि में जेके फ़रामीन आहिनि, जेके अक़वाल आहिनि इन्हनि जा, उन्हनि ते रिसर्च कबी आहे त एतिरो वॾो माण्हू एतिरी वॾी ॻाल्हि करे कीअं थो सघे। मिसाल तौरु अली अलैहिस्सलाम जो जंहिंमहिल इहो तरबियत वारो मसइलो आहे, मरहलो आहे, त अली अलैहिस्सलाम हमेशह इन ॻाल्हि खे क़बूल कयो आहे त मूंखे जेको कुझु बि मिलियो आहे उहो नबी साईं जे करे मिलियो आहे। ऐं हिकिड़ी शइ मां ॻाल्हि आई आहे तरबियत जी, त मां हवालो करे वञा त कॾहिं बि कंहिं माण्हू जी सुञाण या उस्ताद जे करे कराइबी आहे या शागिर्द जी मारिफत कराइबी आहे। चए फलाणो माण्हू इन उस्ताद जो शागिर्द आहे, ख़बर पवंदी आहे त जंहिंजो शागिर्द एतिरो आहे इन जो उस्ताद केतिरो वॾो हूंदो। कॾहिं कॾहिं उस्ताद जे हवाले सां त भई हीउ शागिर्द आहे, फलाणे आलिम जो शागिर्द आहे, त
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में असां इहा ई ॻाल्हि चवंदा आहियूं जॾहिं ईसाई या ग़ैर मुस्लिम या के माण्हू असांखां नबी साईं जे बारे में सवाल कंदा आहिनि त नबी साईं जे इल्म जे बारे में तव्हां छा था चओ, त असां चवंदा आहियूं त नबी साईं जो हिकिड़ो शागिर्द आहे जंहिंजो नालो अली, हिकिड़ो उस्ताद आहे जंहिंजो नालो आहे अलाह, अलाह जी किताब जो नालो आहे क़ुरान, शागिर्द जी किताब जो नालो आहे नहजुल बलागा। हाणे इहे ॿई किताबूं पढ़ी ॾिसो, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त नबी साईं जो इल्मी मक़ाम छा आहे, हुनजो इल्मी दर्जो छा आहे। त अली अलैहिस्सलाम जी मुकमल तरह सां इल्मी तरबियत जेका आहे उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथां थी आहे। छो त इहा ॻाल्हि तारीख़ मंझां साबित आहे त अली अलैहिस्सलाम लिखण पढ़ण जे लाइ कॾहिं बि कंहिं उस्ताद वटि न आहे वियो। कोई दुनिया में दावेदार अॼु ॾींहं ताईं काई तारीख़ न आहे। जेको कुझु बि लिखण पढ़ण अली अलैहिस्सलाम जो आहे उहो सॼो जेको आहे उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां आहे। इहा ॻाल्हि अलॻि आहे त नबी साईं पंहिंजे हथनि सां कॾहिं ज़िंदगी में न आहे लिखियो, पर लिखणु सेखारियईं ऐं उहा तरबियत जेका लिखण जी आहे उहा बि नबी साईं अली अलैहिस्सलाम जी कई आहे। ऐं अलाह साईं नबी साईं खे सेखारियो हुयो, पर इन करे नबी साईं कलम ऐं दावात पंहिंजे हथ में न खयो जो मतां काफ़िर चवनि त हीउ क़ुर जेको आहे पंहिंजे हथनि सां लिखियो अथई, नाज़िल कोन्हे थियो। इन करे इन शयुनि खां नबी साईं खे अली साईं खे दूर कयो। हाणे जेको नतीजो निकिरंदो आहे कंहिं बि तरबियत जो, उहो निकिरंदो आहे जॾहिं माण्हू ॻाल्हाईंदो आहे। अली अलैहिस्सलाम फरमाइनि था त इंसान जेको आहे सो हिकिड़ो लिकियल आहे अंदरि, ज़बान उन इंसान जी दुकान जो तालो आहे। ज़बान खोलींदे त ख़बर पवंदी त ज़बान इहो जेको आहे कोयले जी दुकान आहे या हीरे जी दुकान आहे। अलामा कंटिन्यू कंदासीं, पर हीअं वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो ऐं नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो आहे लू बिस्किट जेको तव्हां सभिनी खणी शानदार क़िस्म जा इनामात ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो आहे लू बिस्किट जो तव्हां सभिनी लाइ खणी शानदार क़िस्म जी ऑफर जेको तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था ऐं लातादाद इनामात हासिल करे सघो था सिर्फ़ु सिंपल हिकिड़े स्टेप सां, जंहिंमें प्रोमो लू जो को बि जेको आहे प्रोमो पैक वठंदा यानी नंढो पैक वठंदा, उनजे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो, उन पोर्शन खे तव्हां स्क्रैच कंदा, स्क्रैच खां पोइ जेको आहे ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा। नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722555 ते मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी। कॉल बैक खां पोइ उहो ई कोड उन में एंटर करे ही लातादाद इनामात ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिल कंदा आहियूं। सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 0221210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। माशाअल्लाह जीअं अलामा साहिबु एतिरी ख़ूबसूरत तरीक़े सां जेको आहे असांखे इस्लाम जे पॉइंट ऑफ व्यू सां वरी ॿीहर जेके यादि करी, यकीनन असांजे जेके व्यूवर्स आहिनि, असां जेके नंढा जेके टीन एज ॿार आहिनि, उन्हनि खे इस्लाम जे हवाले सां हज़रत अली जे हवाले सां ऐं ॾियारे जे हवाले सां उहा ॻाल्हि वरी वापसि रिकॉल थिए थी ऐं बहितरीनु ख़ूबसूरत अंदाज़ सां जेको एक्सप्लेन कंदा वञनि था। अच्छा अलामा साहिबु हज़रत अली जी सक़ाफ़त जे हवाले सां छा ॿुधाईंदा असांखे उन्हनि सक़ाफ़त जी? सक़ाफ़त त ज़ाहिर आहे त इन घराणे जी सक़ाफ़त अरब में बिल्कुलु मुनफ़रिद आहे। हीउ तौहीदी घराणो आहे। अरब में जेके बि क़बीला हुया उन्हनि जे हर क़बीले जी जेका आहे सक़ाफ़त अलॻि अलॻि हुई। पर हीउ जेके बनी हाशिम क़बीलो आहे, हज़रत अली अलैहिस्सलाम वारो, हज़रत अब्दुल्ला, हज़रत अब्दुल मुत्तलिब, हज़रत हाशिम वग़ैरह, इन्हनि जो जेको घराणे जो मामलात हुया उहे बिल्कुलु अलॻि हुया। मिसाल तौरु तव्हांखे अर्ज़ु कयां त जॾहिं खाने काबा ते हमले करण जे लाइ अबराह आयो त सॼो मको ख़ाली थी वियो। तारीख़ूं लिखनि थियूं त माण्हू भउ में घर छॾे विया सवाइ हज़रत अब्दुल मुत्तलिब जे। हज़रत अब्दुल मुत्तलिब खे माण्हुनि चयो, चई छो थो ॿार मारणु चाहीं, छो थो हिते रहीं, हेॾो ज़ालिम माण्हू आहे, हाथियुनि जो लश्कर खणी आयो आहे, एॾो वॾो लश्कर आहे। त हज़रत अब्दुल मुत्तलिब चयो चई मां काबतुल्लाह जो जेको आहे सो मुहाफ़िज़ आहियां ऐं तव्हां भले वञो, मां काबे खे छॾे न वेंदुसि। त आया
अबरा जे लश्कर वारा जेके आहिनि से हज़रत अब्दुल मुतलिब जा नबी साईं जे ॾाॾे जा अली साईं जे ॾाॾे जा उठ ॿधी आहे। हज़रत अब्दुल मुतलिब खे अची नौकरनि ॿुधायो अथई तव्हांजा उठ जेके आहिनि से उहे काहे विया आहिनि। साईं वियो, जॾहिं वञणु लॻो त अबराह जेको आहे सो हुन चयो त ग़ुलाम जेके आहिनि से खीमे जो परदो न खणनि, भले अची पाण खणे। हुन ख़बर पई त मां केतिरो ॾाढो मुड़ुसु आहियां। जॾहिं जनाब अब्दुल मुतलिब अलैहिस्सलाम विया हुते त हवा आई ऐं परदा पाणे खॼी विया। जनाब अब्दुल मुतलिब अंदरि विया त इहो ॾिसी करे ई अबराह जा जेके हौसला ख़ता थी विया। वेही करे हज़रत अब्दुल मुतलिब खां पुछा कई त छो आया आहियो। हज़रत अब्दुल मुतलिब चयो चई मां आयो आहियां, मुंहिंजा तुंहिंजा सिपाही मुंहिंजा उठ ॿधी आया आहिनि, काहे आया आहिनि। सो मां पंहिंजा उठ वठणु आयो आहियां। चई मां त सम्झंदुसि त तूं सरदार मक्का आहीं ऐं काबतुल्लाह जो मुहाफ़िज़ आहीं, कुंजी बरदार आहीं, तव्हांजी सॼी इज़त इन काबे जे करे आहे, त तूं काबे जे बारे में मूंसां ॻाल्हाइणु आयो हूंदे। मां इहो सम्झंदुमि पर हाणे तूं त सफ़ा पंहिंजे माल लाइ आयो आहीं, काबतुल्लाह जी तोखे फ़िक्र न आहे। हज़रत अब्दुल मुतलिब अलैहिस्सलाम इरशाद फरमायो त अना रब्बुल इबिल वलिल बैत रब, मां इन्हनि उठनि जो मालिक आहियां ऐं इन घर जो बि हिकिड़ो मालिक आहे। मुंहिंजा उठ मूंखे ॾे, पोइ हिन घर जो मालिक ॼाणे तूं ॼाण। ऐं जंहिं महिल उठ काहे आया पंहिंजा, ऐं जंहिं ॾींहुं हुनखे हमिलो करिणो हो, हज़रत अब्दुल मुतलिब पंहिंजे पुटनि खे हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम खे, हज़रत हमज़ा, हज़रत अब्बास खे चवणु लॻो थोरी थोरी देरि खां पोइ त ॾिसी अचो त आसमाननि ते का शइ तव्हांखे नज़र अचे थी। थोरी थोरी देरि खां पोइ हिकिड़ी दफ़े पुटनि अची ॿुधायो चई आसमान ते के पखी आया आहिनि, सफ़ा आसमान कारो थी वियो आहे। चई बसि हाणे तव्हां अंदरि वेही रहो, हाणे अलाह जो लश्कर अची वियो आहे। हुन खां बाद में हुननि पथरियूं उछलायूं ऐं पथरियूं उछलायूं ऐं हाथियुनि खे खाधल बहो वांगुरु करे छॾियो। क़ुर मजीद में सूरह फील में ज़िक्र कयो वियो आहे त अलाह तबारक व तआला जी वहदानियत जे एतबार सां इहे दीन ईसवी ते हुया, इस्लाम ते हुया, हज़रत ईसा अलैहिस्सलाम वारी शरीयत ते अमल कंदा हुया। त इन्हनि जे घर में इन ई करे जॾहिं हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं दफ़ा नमाज़ शुरू कई त हज़रत अबू तालिब जे पुट अली ऐं बीबी ख़दीजा पुठियां नमाज़ पढ़ी। माण्हुनि पुछा कयो अबू तालिब अलैहिस्सलाम खां त हीअ छा था कनि। चई मुंहिंजो भाइटियो आहे जेको नबी आहे ऐं हीअ इबादत करे रहिया आहिनि, नमाज़ पढ़ी रहिया आहिनि। इहा तरबियत ऐं इहा सक़ाफ़त जेका आहे माना उन में उथणु वेहणु ॻाल्हाइणु ऐं उन में सभिनी शयुनि में अली अलैहिस्सलाम जो हिकिड़ो जेको आहे सो ज़ाहिर थिए थो त मौला अली अलैहिस्सलाम जी सक़ाफ़त इहा आहे त असां वटि जेकॾहिं मूंखे 4 पैसा मिली था वञनि त मां तारीफ़ कराईंदुसि त हीउ मुंहिंजो नौकर आहे, हीउ मुंहिंजो ड्राइवर आहे, हीउ मुंहिंजो फलाणो आहे। पर मौलाए काइनात सां गॾु कंबर हबशी ॾाढो जेको साईं जो ग़ुलाम हुयो कठे रहंदो, पोइ कपिड़ा वठणु विया बाज़ार जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम पंहिंजे ख़िलाफ़त जे दौर में हुया त हिकिड़ो सुठे क़ीमत वारो कपिड़ो अच्छे वॾी क़ीमत वारो वठी ॾिनऊं कंबर खे, पाण सादो वरितऊं। कंबर चयो चई तव्हां साईं ख़लीफ़ा आहियो, हीउ कपिड़ो तव्हांखे जुगाए थो त तव्हां पायो, हीउ मूंखे ॾियो, मां ग़ुलाम आहियां, बानो आहे, मूंखे केरु ॾिसंदो। मौला अली अलैहिस्सलाम फरमायो ॿुध तूं जवान आहे, मां पोढ़ो आहियां, पोढ़नि खे इहे कपिड़ा जुगाईंदा आहिनि, जवाननि खे इहे कपिड़ा जुगाईंदा। इहो अहसासु न ॾियारी त तूं ग़ुलाम आहीं, मां तोखे इहे कपिड़ा पाराइण इहे न करे चाहियां थो त माण्हू ॾिसनि त अली पंहिंजे ग़ुलामनि सां छा थो करे। न, इहो अहसास बि हुनखे न थिए त मां ग़ुलाम आहियां या मां बानो आहियां। ॻाल्हाइण में, उथण में, वेहण में, माण्हुनि सां मेल मेलाप में मौलाए काइनात जी हैसियत इहा आहे त वॾा वॾा अरब जा पहलवान अली अलैहिस्सलाम जे अॻियां अचण खां घबराईंदा हुआ, पर मौलाए काइनात जे अॻियां ग़रीब ऐं यतीम नंढड़ा ॿार बि अची दाम झले करे चवंदा त इहा अली हीअ असांजो मसइलो आहे, हीअ मुश्किल आहे, असां आसान कर। मां जेका ॻाल्हि अॻे उन कई पियो आहे ॻाल्हि
इन जे करे ब्रेक जे करे अधु में रहिजी जी, वई त मौलाए काइनात जो जेको सकाफ़त आहे उहा त मां तव्हांजे साम्हूं बयानु कई त खाधे पीते में पाइण में उथण वेहण में सभिनी जॻहनि ते पर हिकिड़ी तरबियत जो अंदाज़ थींदो आहे जॾहिं दावत ज़ुल अशीरा में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी रिसालत जो ऐलान कयो त अलाह साईं जो हुकुम थियो फांज़िर अशीरत कल अक़रबीन पंहिंजे वेझड़नि खे घुराए करे ड्रेजार हुननि खे ॿुधाए दीन त उनजी दावत अली अलैहिस्सलाम खे ॾिनऊं त तूं वञी दावत ॾेई अच माण्हुनि खे मानी हज़रत अब्दुल मुतलिब अबू तालिब जे घर तयारु थी ॿुधाइण जो थो चाहियां त जंहिं महिल नबी साईं उथी बीही करे ऐलान करणु चाहिनि पिया त 3 ॾींहं मानी खाई भॼी पिया वञनि जंहिं महिल 3 ॾींहं ते हज़रत अबू तालिब उथी बीठो की हाणे कोई न उथे मुंहिंजो भाइटो ऐलान कंदो जेको कुझु करिणो अथसि ऐलान जंहिं महिल कई तंहिं महिल नबी साईं ऐलान फरमायो त केरु आहे अय्युकुम युवाज़िरुनी अला हाज़ल अम्र मां ई जेका अलाह जे तरफ़ां नबूवत ऐं रिसालत खणी आयो आहियां इन मञा तव्हां मञा केरु आहे जेको मूंखे असिस्ट कंदो मुंहिंजी विज़ारत खणंदो मुंहिंजे इन कम में मुंहिंजो साथ ॾींदो त 3 दफ़ा अली अलैहिस्सलाम उथी बीठो तारीख़ तबरी में खुलियल लफ़्ज़नि में ऐं कंज़ुल उमाल जेका किताब आहे मुल्ला अली मुत्तक़ी हिंदी जी तमामु मोतबर किताब आहे उन में बि ऐं ॿियनि किताबनि में बि आहे त हज़रत अली अलैहिस्सलाम उथी बीठो अना या रसूल अल्लाह मां तुंहिंजी मदद कंदुसि 11 सालनि जी उमिरि पोइ जंहिं महिल 3 दफ़ा ते उथियो त महिल नबी साईं पंहिंजे सीने सां लॻाए करे चयो या अली अंत अखी वो वसी वो ख़लीफ़ती मिन बादी ऐं अली तूं मुंहिंजो भाउ आहीं मूंखां बाद में मुंहिंजो वसी ऐं जानशीन आहीं हाणे जंहिं महिल महिमान वञनि पिया इहा सकाफ़त बि आहे हिन में ऐं अली अलैहिस्सलाम जी तरबियत ऐं इल्म बि आहे हिन में त नबी साईं फरमायो त महिमाननि खे रुख़्सत कयो छो त नबी साईं फरमाइनि था त अक्रिमु ज़यूफ़ वलौ कान काफ़िरा अक्रिमु ज़ईफ़ वलौ कान काफ़िरा महिमान जी इज़त कयो भले काफ़िर छो न हुजे ही इस्लाम जी सकाफ़त आहे तालीम आहे त मौलाए काइनात खे चई तव्हां ॿाहिरि बीहो ऐं पोड़ा ही माण्हू जेके आया आहिनि वञनि था त इहे इन्हनि खे तव्हां रुख़्सत कयो ॿाहिरि निकिता त पोड़नि वरायो अली अलैहिस्सलाम खे अकेलो ॾिसी करे चवणु लॻा त हल शावर त अबी कया अली अली छा तो पंहिंजे पीउ खां पुछा कई त मां इहो जेको आहे सो इन जी रिसालत जी गवाही ॾियां थो ऐं इन जो साथ ॾियण जे लाइ त पंहिंजे पीउ खां पुछा कई न हाणे इन जो जवाबु त असांजे मालूमात मुताबिक़ इहे हुजणु खपे हा त भई मां पुछा कई हुई मुंहिंजे बाबे मूंखे इजाज़त ॾिनी हुई या मां इजाज़त न वरिती या वरी टरड़ो जवाबु हिकिड़ो थींदो आहे जेको चवंदासीं भई छो वठां न वरिती अथमि पर इन्हनि 3 जवाबनि मां हिकिड़ो बि जवाबु मौला अली अलैहिस्सलाम न ॾिनो मौला अली अलैहिस्सलाम जेको जवाबु ॾिनो आहे उहो क़यामत जे ॾींहाड़े ताईं सुनहरी लफ़्ज़नि में लिखजण जहिड़ो आहे मौला फरमाइनि था त इन अल्लाह ख़लक़नी बिदून ऐं युशाविर अबी उन्हनि पोड़नि पुछा कई छा बाबे खां तो मशवरो वरितो अली अलैहिस्सलाम जवाब में इरशाद फरमायो त अलाह साईं जॾहिं अली खे ख़ल्क़ कयो हो त अबू तालिब खां मशवरो कोन कयो हुअईं त मां तोखे इहो पुटु ॾियां या न ॾियां त मां उनजी वहदानियत उनजे रसूल जे मञण जे लाइ पंहिंजे पीउ खां छो पुछां त इहो महिमाननि जी इज़त पंहिंजी जॻह ते ऐं पंहिंजे अक़ीदे ईमान जो इज़हार ऐं इन मञा साबित थिए थो त तौहीद जे हवाले सां नबी साईं पंहिंजे भाउ जी केतिरी तरबियत कई आहे केतिरी तरबियत कई आहे जो मौला अली सलाम जो जेको किताबु आहे नहजुल बलागा अवां जेकॾहिं इहा किताबु पढ़ंदव त कोई ख़ुतबो अहिड़ो न आहे जेको तौहीद खां शुरू न थींदो हुजे छो त इस्लाम दीन तौहीद आहे इस्लाम तौहीद जो दीन आहे मौलाए काइनात जी वॾी सुहिणी मुनाजात आहे इरशाद फरमाइनि था हिकिड़ी जॻह ते त इलाही कफ़ा बि इज़्ज़न अन तकून अली रब्बा ऐं अलाह साईं मूं अली जी इज़त लाइ इहा ॻाल्हि काफ़ी आहे त तूं मुंहिंजो रब आहीं पालणहार आहीं कफ़ा बि फ़ख्रन अन अकून लका अब्दा ऐं अली जे फ़ख्र लाइ इहा ॻाल्हि काफ़ी आहे जो मां तुंहिंजो बानो आहियां तोखां अलावा कंहिंजो बानो न आहे हाणे 2 जुमिला हिन खां बाद मौला फरमाइनि था त
आना अंत कमा उहिब फजअलनी कमा तुहिब, ऐं अल्लाह तूं अहिड़ो ई आहीं जहिड़ो मां चाहियो पे, हाणे मूंखे अहिड़ो बणाए वठि जहिड़ो तूं थो चाहीं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। माशाअल्लाह। पर हींअर वक़्तु थियो शॉर्ट खां पुछो ब्रेक तो ब्रेक ते हलूं था, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं। हिन प्रोग्राम सां ताबन कया ल्यूब बिस्किट, ल्यूब में तव्हां जी जेकी ऑफर आहे जे डक टाइगर गाला ज़ीरा कैंडी ऐं सां गॾोगॾु बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में मौजूदु आहे। हिकिड़े सिंपल जे स्टेप सां हिकिड़े सिल्वर कलर जे पोर्शन खे तव्हां स्क्रैच कंदा ऐं ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा, मिस कॉल जी सूरत में उहो ई कोड उन में एंटर कंदा। त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे, ल्यूब वठी अचो, ही लातादाद इनामात ऐं हुन सां गॾोगॾु ही करोड़ रुपयो हासिलु करण जो मौक़ो न मिले। हुन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो पान ऐं जी मेज़बानी और आसपी टपाल मेज़बान चाहे है काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम सां ताबन कया लूब बिस्किट लूब ही लातादाद इनामात तव्हां हासिल करे सघो था कुरानदाज़ी ज़रिए। हिकिड़े जीअं ॿुधायूं त उन में शानदार कार उमिरि जो टिकट ऐं हुन सां गॾु बम्पर प्राइज़ जेको आहे 1 करोड़ रुपयो ऐं सिंपल जे स्टेप्स आहे जीअं मूं तव्हांखे पहिरियों ॿुधायो। पर आउं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदे, इनाम निकिरण जी सूरत में इहे तव्हांखो रैपर वापसि वठी आंदा। इहे रैपर तव्हांखे संभाले रखणा पवंदा, छो त हिननि में तव्हांजो सिल्वर कलर जे पोर्शन में जेको कोड हूंदो उन कोड जे ज़रिए तव्हांखे इनामात मिलंदा। ऐं हुन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे है ऐं जीअं त असां सां गॾु नूर ऐं ज़हरा मौजूदु आहे। हलूं था उन ॾे हींअर असांखे छा थी पड़े ॿुधाए जी। मौलूद कहूँ तुमको, तौहीद कहूँ तुमको, एक बार अली मेरी मुश्किल तो मिटाओ ना। कुरान कहूँ तुमको, यज़दान कहूँ तुमको, सजदा मेरा साहिल है, तदबीर बताओ ना। मसजूद की सूरत में तू सर को झुकाता है, अपना जनाजा लेने भी तू आप ही आता है। उतरा है तू जिस जहाँ पर, वहाँ सजदा हमारा है। ए मेरे अली अपना काबा तो दिखाओ ना। मौलूद कहूँ तुमको, तौहीद कहूँ तुमको, एक बार अली मेरी मुश्किल तो मिटाओ ना। दिल फातिमा ज़हरा का हसनैन कहाँ मिल है, या हय्यो या कय्यूम भी तेरी ज़ात में शामिल है। मैं आज की शब सजदा तेरे पीछे ही करती हूँ, तुम मेरी दुआओं से अब्बास में आओ ना। मौलूद कहूँ तुमको, तौहीद कहूँ तुमको, एक बार अली मेरी मुश्किल तो मिटाओ ना। माशाल्लाह माशाल्लाह जी। अलामा साहब, हज़रत अली जी बहादुरी जा किस्सा पूरी दुनिया में यकीनन ऐं हिमत मिलंदी आहे। जॾहिं चवंदा आहिनि त या अली चवंदा आहियूं त यकीनन उहा ताक़त उहा हिमत मिलंदी आहे। ऐं उन्हनि जी बहादुरी जे हवाले सां उन्हनि जे फ़ैसिलनि जे हवाले सां कुझु ॿुधाईंदा? हाँ, ये ॿई वॾा वॾा सुवाल आहिनि। बहादुरी ऐं शुजात जेका आहे उहा अलॻि आहे, ऐं साईं जो जेके फ़ैसिला आहिनि उन्हनि में बि अजाइबात आहिनि।
बहादुरी जो ताल्लुक़ जेको आहे उहो आहे फेथ, यकीन ऐं ईमान सां। अली अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद जे अॻियां बीठा आहिनि। हिकिड़ो काफ़िर आयो, चई या अली मां तोखे क़त्ल करणु चाहियां थो, पर मूं वटि तलवार न आहे, तुंहिंजे हथ में तलवार आहे। मौला तलवार खणी उछलाए छॾी, चई खण। चई या अली इहो ॼाणींदे बि त मां तुंहिंजो कातिल आहियां, मां तोखे क़त्ल करण जे लाइ आयो आहियां, मां काफ़िर आहियां, पोइ बि तलवार मूंखे ॾेई छॾी। चई तूं छा थो सम्झी त मां तलवार जे सहारे वढ़ंदो आहियां? मां पंहिंजे अलाह जी वहदानियत ऐं हुनजी ईमान जे सहारे वढ़ंदो आहियां। हुन जा हथ कंबजी विया ऐं इहो अक़ीदो ॾिसी करे मौलाए काइनात खे चई त मूंखे कलमो पढ़ाए, मां मुस्लमान थियां। ही हिकिड़ी शइ आहे। ॿी शइ मसलन शब हिजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां वञां थो मुंहिंजे हंध ते सुम्ही रहो। फरमायूं त छा मुंहिंजे सुम्हण सां तव्हांजी जान बची पवंदी? चई हा। चई पोइ मां तयारु। चादर पाए सुम्ही रहिया। सॼी राति चौधारी काफ़िर घुमंदा रहिया, तलवारूं खणी करे नबी साईं खे कुहण आया, नबी साईं खे मारण आया। पर अली अलैहिस्सलाम पंहिंजो सुतो रहियो। सुबुह जो जंहिंमहिल उन्हनि अची करे मौलाए काइनात खे ॾिठो, छा कयूं त मोहम्मद किथे आहे? फरमायो त तव्हां मुंहिंजे हवाले करे विया जो मूंखां पुछण आया आहियो। अहिड़े ज़ोर सां चयूं जो हू काफ़िर डिॼी करे भॼी विया। पोइ माण्हुनि पुछा कई अली अलैहिस्सलाम खां, त या अली कीअं सुते? तलवारनि जे साए में निंड ईंदी आहे छा? चई बिल्कुलु तलवारनि जे साए में निंड न ईंदी आहे, पर मां त ईअं सुतो आहियां जीअं ॿारु पंहिंजी माउ जी हंज में सुम्हंदो आहे। एतिरो मज़ो मूंखे माउ जी हंज में बि शायदि न आयो हुजे जेतिरो राति नबी साईं जे बिस्तर ते आयो आहे। चई सुते कीअं, तोखे निंड कीअं आई तलवारनि जे विच में? फरमायो मूंखे नबी साईं जे फरमान ते ईमान हुयो, जो नबी साईं चई विया हा त सुभाणे मुंहिंजियूं अमानतूं जेके रखियल आहिनि मूं वटि काफ़िरनि जूं, उहे मोटाए ॾिजांइ उन्हनि खे, ऐं मुंहिंजे हरम खे मुंहिंजे बचनि खे वठी करे मदीने अचिजांइ। त मूंखे एतिरो यकीन हो नबी साईं जे फरमान ते, जॾहिं मूंखे नबी साईं चई विया त सुभाणे तूं अमानतूं खणी ईंदे, जीअरो हूंदुसि त खणी वेंदुसि न, त ही काफ़िर कुझु बि नथा करे सघनि। इन करे मां आराम सां सुतो आहियां। मैदान में ख़ैबर आहे, खंदक आहे, उहद आहे, केतिरा ई ग़ज़वात आहिनि जंहिंमें अली अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं बहादुरी सिर्फ़ु विढ़ण जो नालो न आहे, इहो बि यादि रखिजे। बहादुरी नालो आहे कुवत बर्दाश्त जो। शजाअत जेका आहे उहा तलवार सां विढ़ण वारी शजाअत त घणनि माण्हुनि वटि हूंदी आहे, पर पंहिंजे जज़्बात खे कंट्रोल करणु ऐं पंहिंजे पाण खे उन जॻह ते साबिर साबित करणु, इन खां वॾी शजाअत ॿी न हूंदी आहे। असां खंदक जे मैदान में जेका चौधारी खंदक खोटे हली, आमिर इब्न अब्द वुद टिपी आयो, घोड़ो बि टिपाए आयो पंहिंजो, अची करे नबी साईं जे खीमे में नीज़ो हणी करे चए थो मोहम्मद चओ पंहिंजे साथियुनि खे या मूंखे क़त्ल करे गाज़ी करे बणिजी करे जन्नत वञनि, या चई मुंहिंजे हथां क़त्ल थी करे शहीद थी करे जन्नत वञनि। कोई कोन थियो। तारीख़ुनि में अलामा शिबली नोमानी पंहिंजी किताब सीरत नबी में लिखियो आहे त माण्हू ईअं चुप कयूं वेठा जीअं कंधलो ॾींदासीं त मथे ते जेको पखी वेठो आहे उॾामी वेंदो, सन्नाटो हुयो। बल्कि उन जॻह ते इहो बि चयो वियो त ख़बरदार हिन जे मुक़ाबले में न वञिजो। ज़माने जाहिलियत में असां ॾिठो आहे त ही 1000 माण्हुनि जे मुक़ाबले में हिकिड़ो माण्हू आहे, हिन जी तलवार टुटी पई, हिन खजी जे वण खे पंहिंजी तलवार ठाहियो, हिन जी ढाल टुटी वई, हिन ॾाची जो फर हथ में खणी करे पंहिंजी ढाल ठाहियो। उते बि 3 दफ़ा अली अलैहिस्सलाम थिया आहिनि। अली अलैहिस्सलाम फरमायो त या रसूल अल्लाह मूंखे मोकिल। जंहिंमहिल अली अलैहिस्सलाम खे तयारु करे नबी साईं ॿाहिरि मोकिलियो त पंहिंजो इमामो मथे ते रखियऊं, पंहिंजी अबा कुल्हे ते रखियऊं, पंहिंजी तलवार ॾिनऊं। अली अलैहिस्सलाम जंहिंमहिल अमर इब्न अब्द वुद जे मुक़ाबले में आयो त उहो घोड़े ते वेठो। मौला काइनात उन जे मुक़ाबले में सफ़ा यंग हुया।
चवण लॻो त मौला फरमायो हुनखे त मूं ॿुधो आहे त तूं 3 सुवाल जेके तोखां कया वञनि उन्हनि मां हिकिड़ो सुवाल तूं क़बूल कंदो आहे त मां तोखां 3 सुवाल कंदुसि। चई कयो। चई मुंहिंजो पहिरियों सुवाल इहो आहे त मुस्लमान थी वञ। चई मुस्लमान थियां त पोइ तव्हां सां विढ़ण न अचां। चई भला पोइ मोटी वञ। चई मोटी वेंदुसि त अरब जूं मायूं मूं ते खिलंदियूं त मैदान मां डिॼी भॼी आयो। चई भला पोइ मां पंधु आयो आहियां तूं बि पंधु अच। पोइ घोड़े तां लथो, घोड़े जा पेर वढे छॾी। पोइ मौलाए काइनात जे साम्हूं आयो, पुछा कईं नालो छा अथई? मौला फरमायो अना अली इब्न अबी तालिब, मां अबू तालिब जो पुटु आहियां, अली नालो आहे मुंहिंजो। चवणु लॻो मां जवाननि सां न विढ़ंदो आहियां, मुंहिंजे मुक़ाबले में को मुंहिंजे मुक़ाबले जहिड़ो पहलवान अचे हा। अली अलैहिस्सलाम फरमायो त तूं तलवार खण, विढ़ी त ॾिस, ख़बर पए त तोखे। बहरहाल जंग छिड़ी ऐं तमामु दुधड़ उॾामी, मुस्लमाननि पंहिंजे ख़ीमनि खां बीही करे मौला जी जंग ॾिठी ऐं थोरी देरि खां पोइ मौला हुनजी हिकिड़ी टंग कटी ऐं हिकिड़ी ॿांह कटियऊं। पोइ जंहिंमहिल ज़मीन ते किरी पियो तंहिंमहिल हुनजे सीने ते चढ़ी करे पोइ हुनजो गर्दन कटियऊं। इन में 3 शयूं जेके आहिनि से क़ाबिले ज़िक्र आहिनि। हिकिड़ी शइ इहा त जंहिं महिल अली साईं खे नबी साईं मोकिले पियो तंहिंमहिल अलामा फ़खरुद्दीन राज़ी पंहिंजी तफ़सीर कबीर में लिखनि था त नबी साईं फरमाए बरज़ल इस्लाम कुल्लहु इलल कुफ़्र कुल्लह, पूरे जो पूरो इस्लाम पूरे जे पूरे कुफ्र जे मुक़ाबले में वञी रहियो आहे। इहा फज़ीलत ऐं ॿी रिवायतूं बि आहिनि ॿियनि किताबनि जी, बरज़ल ईमान कुल्लहु इलल कुफ़्र कुल्लह, ईमान बि आहे इस्लाम बि आहे। ऐं ॿी शइ जंहिंमहिल नबी साईं वटि मोटी आया आहिनि, अमर इब्न अब्दुवत खे मारे करे हुनजो सिर खणी आया आहिनि वारनि मां झले, उन महिल नबी साईं ॾिसी करे फरमायो ज़रबत अलीयन यौमल खंदक अफ़ज़ल मिन इबादत थक़लैन। खंदक वारे ॾिहाड़े जी जेका अली जी ज़रबत आहे इहा ॿिन्ही जहाननि में जेके इबादत करण वारा आहिनि, नबी, वली, मलाइक, औलिया, इंसान, जिन, पखी, हर शइ, उन्हनि जी इबादतुनि खे हिकिड़े पासे रखियो वञे, अली जी इबादत खे ॿिए पासे, ज़रबत खे ॿिए पासे रखियो वञे। अली जी इहा ज़रबत अफ़ज़ल आहे। हज़रत अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी जो जुमिलो मां ज़रूरु ॿुधाईंदुसि तव्हांखे त एॾो सुहिणो जुमिलो लिखियो अथनि तफ़सीर कबीर में। फरमाइनि था त नबी साईं छो फरमायो बरज़ल इस्लाम कुल्लो इलल कुफ़्र कुल, कुल जो कुल इस्लाम कुल जे कुल कुफ़्र जे मुक़ाबले में वञी रहियो आहे। इन चवण जो बुनियादी मक़सदु इहो हो त उन ॾींहुं मदीने में कोई मुस्लमान कोन हो, सभई मुस्लमान उन बाउंड्री जे अंदरि हुया जेका खंदक खोटियल हुई। जेकॾहिं उन ॾींहुं अमर इब्न अब्दुवत कामयाब थी वञे हा त सॼो इस्लाम ख़तम थी वञे हा नबी साईं सुधे। लिहाज़ा पूरे इस्लाम खे बचाइण वारे जो नालो अली आहे। इन करे नबी साईं फरमायो त बरज़ल इस्लाम कुल्लो। बसि हिकिड़ी शइ आहे इन मां सम्झ में अचे थी त पीउ नालो अली रखियो, मां नालो हैदर रखियो, खंदक वारे ॾिहाड़े अली अलैहिस्सलाम जो नालो नबी साईं ईमान ऐं इस्लाम रखियो। सुभान अल्लाह, सुभान। हिकिड़ी कॉल रिसीव कंदासीं। जी हा, कॉल आहे। बिल्कुलु। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। शायद कॉल ड्रॉप थी। हेलो अस्सलाम वालेकुम। शायद कॉल ड्रॉप थिए, वरना से हीअं हलूं त शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते। हिन प्रोग्राम सां ताबन कया लू बिस्किट लू जा ही लातादाद इनामात ऐं हिकिड़ो इन सां गॾु गॾु हासिलु कंदा 1 करोड़ रुपयो। इहो हिकिड़े सिंपल जे तरीक़े सां में आहे शानदार कार, मोटरसाइकिल, उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपयो। ऐं इहे सभु इनामात तव्हां क़ुरान जे ज़रिए हासिलु करे सघो था। पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो, हलियूं वठी अचो ऐं शानदार क़िस्म जा इनामात हासिलु कयो। उन सां गॾु गॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम 57 के आलू बिस्किट लू जहीं शानदार किस्म जा इनामात मौजूद हैं तक टाइगर काला ज़ीरा बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान किता ये सब प्रोमो पैक्स यानी नंढनि पैकन्स में ऐं इन में पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो उन पोर्शन खे तव्हां स्क्रैच कंदा स्क्रैच करण खां पोइ ॾिनल नंबर ते जस्ट मिस कॉल ॾींदा ऐं नंबर ॿुधाईंदमि 0316722555 ते मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड जेको तव्हां स्क्रैच कयो हूंदो इन में एंटर कंदा ऐं लातादात इनामात ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिल कंदा आहियूं। सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। जी अलामा साहब तव्हां खां बि सवाल पुछणु चाहींदमि त ख़ासि तौर ते अॼु जुमे जो भलारू ॾींहुं ऐं 13 रजब इन ॿियनि जी पूरी जेकी आहे समराइज़ करे असांखे फज़ीलत बयानु करे ॿुधाईंदा। जी सभ खां पहिरियां 13 रजब जे हवाले सां असां वटि फज़ीलत जे एतबार सां रोज़ो बि आहे। जेकॾहिं माण्हू मुसाफ़िरत में न आहे त रोज़ो रखे सुनती रोज़ो रखे। अॼोके ॾींहं ते निमाज़ूं आहिनि जेके ॿुधायूं वियूं आहिनि उहे बि पढ़णु खपनि। जुमे जो ॾींहुं जेको आहे ख़ासि तरह सां उन जे बारे में त जुमे जो ॾींहुं ईद जो ॾींहुं आहे। अॼोके ॾींहं ते हिक ॿिए खे मुबारकबाद ॾींदा कयो। हीउ मग़फ़िरत जो ॾींहुं आहे। हीउ दुआउनि जी क़बूलियत जो ॾींहुं आहे। जेके 5 ॾींहं 6 ॾींहं हफ़्ते जा आहिनि उन्हनि में जेके तव्हां दुआऊं घुरंदा आहियो अलाह साईं उन्हनि खे जमा करे रखंदो आहे ऐं ख़मीस जे ॾींहुं अॼु खां वठी जुमे जे ॾींहं ताईं इन्हनि दुआउनि खे क़बूल कंदो आहे ताकी अजर वधि में वधि ॾिनो वञे। यानी जीअं मां अॼोके ज़माने जे हिसाब सां मिसाल ॾियां त कणिक या काई बि जिन्स जेका आहे सा हफ़्ते जे 6 ॾींहंनि में 10 रुपया मण या 100 रुपया मण विकामे थी त अॼोके ॾींहं में उनजी क़ीमत जेका आहे सा उहा हज़ारनि में वञी थी हली। तमामु उनजी क़ीमत जेका आहे सा वधी थी वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो पे ॾिनो पंहिंजे सहाबिन खे रिज़वानुल्लाह ताला अलैहिम। फरमाइनि था त मुंहिंजा सहाबियो अलाह साईं तव्हांजे मथां हज वाजिबु कयो आहे पंहिंजे घर जो पर उन ते हज वाजिबु कयो अथई जंहिं वटि पैसा हुजनि मन इस्तता इलैहि सबीला त सा ज़िंदगी में हिकिड़ो हज वाजिबु आहे पैसे वारे ते जंहिं वटि इस्तिताअत हुजे। पोइ उन ज़माने में गुरबत घणी हुई। साहबा इकराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अञा कंहिं उथी करे सुवाल कयो या अलाह जा नबी माना हज अमीरनि खे नसीबु थींदो ग़रीब त मरी विया उहो त ज़िंदगी भर हज करे ई नथा सघनि उन्हनि खे इहा सआदत नथी मिली सघे उन्हनि खे इहो फज़ीलत वारो अमल जेको आहे सो नथो मिली सघे। त नबी साईं फरमायो त जेको हज ते नथो वञी सघे ग़ैर मुस्तती आहे उनखे घुरिजे त हू जुमे जी निमाज़ पढ़े। निमाज़ जुमा जेका आहे जुमे जे ॾींहुं ग़रीबनि जो हज अथव। पर जेके माण्हू हज करणु चाहिनि था ऐं पैसो न आहे वञी नथा सघो त उन सूरत में जुमे जी निमाज़ खे अहमियत ॾियो ऐं जुमे जी निमाज़ में शिरकत कयो। जुमे जी निमाज़ ग़रीबनि जो हज करार ॾिनो वियो आहे। अॼोके ॾींहं में अलाह तबारक व ताला इनखे माफ़ी जो ॾींहुं बि करार ॾिनो आहे ऐं शबे जुमा जेका आहे यानी जुमे जी जेका राति गुज़री वई इन खां वठी हिन महिल ताईं इन में मनो थियल आहे त तव्हां कोई अहिड़ो गुनाह जो कमु न कयो छो त जेतिरो इन ॾींहं में नेकिन ऐं चङाइनि जो सवाबु वधे थो एतिरो ई इन में गुनाहनि जो बि अज़ाब एतिरो ई वधी थो वञे। यानी जेकॾहिं कंहिंखे 10 लठूं लॻंदियूं आम ॾींहंनि में त हाणे अॼोके ॾींहं में 1000-2000 लठूं लॻंदियूं। लिहाज़ा इन ॾींहं में इन ख़मीस खां वठी जुमे जे ॾींहं ताईं पंहिंजे पाण खे गुनाहनि खां बचायो पंहिंजे पाण खे अलाह जी नाफ़रमानी मासियत खां बचायो ऐं जुमे जे ॾींहुं हिक ॿिए खे मुबारक ॾियो। ईद मुबारक छो त हीउ ईद जो ॾींहुं आहे हीउ बरकतुनि ऐं रहमत वारो ॾींहुं आहे। मां इन सां गॾोगॾु 13 रजब जे हवाले सां त अलाह साईं इन ॾींहं में उन माण्हू खे दुनिया में मोकिलियो आहे जंहिं अची करे इन दुनिया में उन जे दीन जे फ़रोग़ लाइ उन जे दीन जे बक़ा लाइ पंहिंजी सॼी ज़िंदगी वक़्फ़ु कई आहे।
ही वॾी ॻाल्हि आहे त अली अलैहिस्सलाम पहिरें ॾींहं खां वठी आख़िरी ॾियारे ताईं नबी साईं सां गॾु रहिया आहिनि, हर जंग में नबी साईं सां गॾु रहिया आहिनि। मां आख़िर में हिकिड़ी शइ पंहिंजे ॿुधण वारनि खे, सामईन खे इन मुबारक ॾींहं जो तोहफ़ो ॾियणु चाहियां थो। मौलाए काइनात अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जो फरमान आहे त तव्हां हिकिड़ो लम्हो बि पंहिंजो ज़ाया न कयो, इल्मु हासिल कयो, छो त इल्मु ज़िंदगी आहे, जिहालत मौत आहे। इल्मु रोशनी आहे ऐं जिहालत ऊंदाही आहे। इल्मु इंसान खे सोच में, फ़िक्र में, उथण में, वेहण में इंसान खे इज़त भरियो बणाए थो ऐं जिहालत में जहिड़ो आहे। इन करे तव्हां ॾिसो त जंहिं इलाइक़नि में इल्म वारा माण्हू रहनि था या इल्मु वधीक आहे, उन्हनि इलाइक़नि में तव्हांखे जहिड़ा नज़र न ईंदा। जहिड़ा हमेशह उन जॻह ते नज़र ईंदा जिते जाहिल माण्हू घणा रहंदा हुजनि। ऐं आज़ादी बि इल्म खे आहे, जिहालत खे न आहे। जाहिल हूंदो त ग़ुलाम रहंदो, इल्मु हूंदो त आज़ादी मिलंदी। मौलाए काइनात अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जनाब कुमैल खे वसियत कई, या कुमैल इन हाज़िल क़ुलूब अवयतुन फ़ख़ैरुहा अवाहा। ऐं कुमैल ही जेके दिलि आहिनि, ही थांवनि, बहितरीन कमु इहो आहे त इन्हनि जी हिफ़ाज़त कई वञे, इन्हनि खे पाक रखियो वञे। ऐं फ़ाहफ़ज़ अन्नी मा अक़ूलु लक, मां जेको कुझु तोखे चवणु चाहियां थो इन खे पाण वटि महफ़ूज़ कर। फरमायो अन्नासु सलासतुन, इंसाननि जूं टे क़िस्मूं आहिनि। फ़आलिमुन रब्बानियुन, आलिम रब्बानी आहे जेको इल्म जे मुताबिक़ अमल कंदो आहे। व मुतअल्लिमुन अला सबील निजात, ऐं तालिब इल्म आहे जेको निजात जे रस्ते ते क़ाइमु रहंदे इल्मु हासिल करे थो। व हमजुन रआउ नतबाउ कुल्ल नाइक, जेको इल्मु हासिल नथो करे ऐं तालिब इल्म बि न आहे, आलिम बि न आहे, उहो किचिरो आहे जेको ॿुहारी ॾेई करे उछलाइण ऐं छाइण जहिड़ो हूंदो आहे। हमजुन रआउ नतबाउ कुल्ल नाइक, उहे पस्तरीन माण्हू आहिनि, उहे हेठि लेवल जा माण्हू आहिनि। सो माण्हू असां वटि दुनिया में जेका तक़सीम थींदी आहे उहा पैसनि जे एतबार सां थींदी आहे, हायर क्लास, मिडिल क्लास, लोअर क्लास। मौलाए काइनात चवंदा त माली एतबार सां तक़सीम थी दुनिया वारा कंदा, असां अलाह वारा जेके आहिनि से माली एतबार सां तक़सीम न कंदा आहियूं। असां वटि इल्मी एतबार सां तक़सीम थींदी आहे। जेको आलिम आहे उहो सुपीरियर आहे, तालिब इल्म जेको आहे मिडिल क्लास आहे, ऐं जंहिं वटि इल्मु न आहे उहो लोअर क्लास जो माण्हू आहे, सफ़ा हेठी क्लास जो। छो? उन जा सबब मौलाए काइनात इरशाद फरमाया आहिनि। मसलन उन में इरशाद फरमाइनि था त यमीलून मा कुल्लि रीह, जंहिं वटि इल्मु न हूंदो हुनखे जेका माण्हू ॻाल्हि ॿुधाईंदो उन जी ॻाल्हि मञी वेंदो, छो त हुन वटि पाण जो इल्मु आहे ई कोन। यमीलून मा कुल्लि रीह, हर हवा जे ज़ोर ते मशरिक़ जी हवा हलंदी यानी ओभर जी त ओलह ॾांहुं झिकी वेंदो, ओलह जी हवा हलंदी त ओभर ॾांहुं, पंहिंजो हुनखे जटरा या बका न हूंदी हुन में। लम यस्तज़ीउ बिनूरिल इल्म, ऐं उहे इन करे हर ॻाल्हि जी ॻाल्हि मञनि था जो उन्हनि वटि इल्म जी रोशनी न आहे। इल्म जो ॾीओ हुजे हा, रोशनी हुजे हा, त रोशनी में त पंहिंजे पाण खे ॾिसी वठे हा। वलम यलजऊ इला रुकनीन वसीक़, उन्हनि कंहिं मज़बूत थंभ जो सहारो न वरितो आहे। माण्हू कमज़ोर हुजे न, हुनखे ताक़तवर माण्हू छिके वेंदो, पर जेकॾहिं उहो माण्हू कंहिं थंभ सां चिंबड़ी पवे पोइ ताक़त वारे माण्हू खे बि वस लॻाइणा पवंदा हुनखे छिकण जे लाइ, छो त हू कंहिं पिलर सां पंहिंजे पाण खे चिंबड़ाए बीठो आहे। इन करे मौलाए काइनात फरमाइनि था अल इल्मु ख़ैरुन मिनल माल, इल्मु माल खां बहितर आहे। अल इल्मु अल मालो तनक़ुसु नफ़क़ा वल इल्मु यज़कु अलल इन्फ़ाक़। मौला जो इहो ख़ूबसूरत फरमान आहे। मौला फरमाइनि था त माल ख़र्च करण सां घटिजी वेंदो आहे। 100 मां रुपयो वियो 99 रहिजी विया, 99 मां 98 रहिजी विया, 97 रहिजी विया। मौला फरमाइनि था भले इल्मु यज़कु अलल इन्फ़ाक़, इल्मु जेको आहे ख़र्च करण सां वधे थो। पोइ वरी मौला ॿ जुमिला चवां, ख़ुतबो त ॾिठो आहे नहजुल बलागा जो, पर ॿ जुमिला तव्हांखे आख़िरी ॿुधायां त मौला फरमाइनि था त
अल इल्मु यहरसुक व अंत तहरसुल माल। इल्म तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो आहे ऐं तोखे माल जी हिफ़ाज़त करणी पवंदी आहे। थैंक यू, महिरबानी। ऐं आख़िरी जुमिलो हिन में बसि इहो ॿुधी वठो तकड़ में सनी उल माल यज़ूलु बिज़वालिही। इल्म उहा शइ आहे जेको इंसान खे हमेशह लाइ ज़िंदा रखंदो आहे बेशक, ऐं माल सां ठहियल इज़त माल सां गॾु हली वेंदी आहे। बिल्कुलु सही, महिरबानी महिरबानी। थैंक यू अलामा साहब, थैंक यू हफ्ज़ा, थैंक यू सो मच। असांजे प्रोग्राम जो वक़्तु बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। इन प्रोग्राम सां ताबुन कयो हो ल्यू बिस्किट जेको तव्हां सभिनि लाइ खणी आया, शानदार क़िस्म जा इनामात जंहिंमें तादाद इनामाइट आहिनि। उन सां गॾोगॾु हिकु करोड़पति हासिलु करण जो मौक़ो ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं जी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे। इंशाअल्लाह सूमर ते वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त। दुआउनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।